الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أولم ينظروا في ملكوت السماوات والأرض وما خلق الله من شيء وأن عسى أن يكون قد اقترب أجلهم فبأي حديث بعده يؤمنون. من يضلل الله فلا هادي له ويذرهم في طغيانهم يأمهون. يسألونك عن الساعة أيان مرساها قل إنما علمها عند ربي لا يجليها لوقتها إلا هو ثقلت في السماوات والأرض لا تأتيكم إلا بغتة يسألونك كأنك حفي عنها قل إنما علمها عند الله ولكن أكثر الناس لا يعلمون. صدق الله العلي العظيم. तुझे ये धुन है रहूं सबसे बाला, हो जीनत निराली हो फैशन निराला। जिया करता है क्या यूं ही मरने वाला, जगह जी लगाने की दुनिया नहीं है। ये इबरत की जा है तमाशा नहीं है। दरूद शरीफ बुलंद। या रब्बी सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम दोस्तों, ॾींहं जो आख़िरी हिस्सो आहे ऐं ही आख़िरी उम्मत आहे ऐं असांखे आख़िरी नबी मिलियो आहे। ऐं मां बि अॼु अव्हां जे साम्हूं आख़िरत ऐं मौत जो तज़किरो क़ुरान शरीफ़ मां पढ़ियो आहे। सूरतुल आराफ़ जूं कुझु आयतूं तिलावत कयूं अथमि। अल्लाह खां दुआ आहे त रब साईं क़ुरान शरीफ़ सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला मुंड में ही फरमायो आहे, अफलम यंजुरू, अवलम यंजुरू, छा नथा ॾिसनि। इते ॾिसण हे अख जो मुराद न आहे, माना सोचनि नथा। अवा कॾहिं ज़ाहिरी अख सां ॾिसबो आहे, कॾहिं अंदर सां ॾिसबो आहे। को माण्हू असां तव्हां बीठा हुजो, को माण्हू सिधे रस्ते ते तव्हांखे धिको हणी वञे त तव्हां चवंदा अंधु आहे छा, ॾिसे नथो। ॾिसे त थो पर उनजो सोच कंहिं ॿिए पासे, तॾहिं तोखे कुल्हो लॻो न।
त माना इहो दिमाग जी सोच जी ॻाल्हि न आहे, इहा सोच जी ॻाल्हि आहे, ज़ाहिर जी अख जी ॻाल्हि न आहे। त अल्लाह ताला हिते इन सोच जे मुतलिक़ चए थो त छा तव्हां नथा ॾिसो मलकूत समावाति वल अर्ज़, आसमान ऐं ज़मीन जी अंदरूनी बादशाही। एक मुल्क आहे, ॿियो मलकूत आहे, इन में फ़र्क़ु आहे। मुल्क जी माना ज़ाहिरी शइ, मलकूत जी माना अंदर जेके फरिश्ता मलक कम कनि था पिया, अंदरां अंदरां जेका कारगुज़ारी थिए थी, जेका हिन अख सां त ॾिसी नथी सघिजे, अलबत्ता सोचे सघिजे थी। अॻिते अल्लाह ताला फरमाए थो पियो वमा ख़लक़ल्लाहु मिन शैइन, जो कुछ अल्लाह ताला मामूली शय खां वठी करे वॾनि वॾनि कहकशान ऐं ज़मीन आसमान ताईं, अन असा ऐं यकून कद इक़्तरब अजलुहुम, क़रीब आहे जो उन्हनि जो मौत वेझो हुजे, तव्हां ॾिसो नथा। अब हाणे ॻाल्हि सम्झो, सुबुह जे महिल सुबुह सुबुह थींदी आहे, इहो ॾींहं जो नंढपिण हूंदो आहे। जॾहिं सिज टाक मंझंदि ते बीहंदो आहे त गर्मी अची वेंदी आहे ॾींहं में, इहो ॾींहं जी जवानी हूंदी आहे, जवानीअ में गर्मी थींदी आहे। उन खां पोइ शाम थींदी आहे त ॾींहं हाणे पाछा लड़ी विया, हर शइ हैड्री थींदी वेंदी, ॻाढ़ी थींदी, नेठ आसमान जा किनारा भी ॻाढ़ा नज़र ईंदा। समझो त ॾींहं जो पोड़प थी वियो आहे। ये पोड़प में इंसान अछो थी वेंदो आहे, रंग मुतगयर थी वेंदो आहे, तब्दील थी वेंदो आहे। पोइ वरी मथों राति ईंदी आहे। अल्लाह ताला तो फरमाए इहे शयूं ॾिसो त ॾींहं नंढड़ो हुयो, जवान थियो, पोड़ो थियो, मथों रात जो मौत अची वियसि। तव्हां इहो नथा ॾिसो त हर शइ अचे थी वरी मरी भी वञे थी। अलाह साईं इहो ॾेखारणु चाहे थो त इन पासे तवजो छो नथा कयो। हिन वक़्तु सियारे जी मौसम हले थी, छाजी सियारे जी मौसम हले थी न। हाणे सियारो ख़त्म थींदो त बहार शुरू थींदी, चेट शुरू थींदी, बूटा फुटंदा, वण फुटंदा। सियारे में वण थोड़ा कुमाणजी वेंदा आहिनि, पोइ सरसब्जी वधी वेंदी। इहो बहार जी मौसम ॼण साल जे मुंड में नंढपिण साल जी। पोइ वरी उन्हारो ईंदो, उन्हारे में वरी शदीद गर्मी थींदी, या साल जी जवानी आहे। पोइ सरव ईंदी, उन सरव में वरी साॻा वणनि जा पन हैड्रा थी छणंदा, इहा साल जी पोड़प आहे। माण्हू मरी थधो थी वेंदो आहे, पोइ साल जे मथां वरी सियारो अची उनखे थधो करे छॾे थो। रब साईं फरमाए थो इहो कोन थो ॾिसे त नंढड़ो हो साल चेट में, उन्हारे में जवान थियो, सरव में पोड़ो थियो, सियारे में मरी वियो। जिंदगी मौत जो तमाशो त तूं साल साल ॾिसे थो पियो, पोइ बि तवजो नथो करे। पोखूं ॾिसो था हिन वक़्तु तव्हांजे अॻियां कणक राधल आहे, ख़बर राधल आहे या कणक राधी थवे, हिन वक़्तु इहा नंढड़ी आहे। पोइ जवान थींदी, संग झलींदी, सीट जी बीहंदी, जवानीअ में सीट अची वेंदी आहे। पोइ वरी आस्ते आस्ते हाइड्री थियण शुरू थींदी, तज़रूहु हशीमा। पोइ ज़रा ज़रा थींदी, माना गाह गाहींदोसि या थ्रेशर हणंदो, ॾाटरो अची वेंदो, या नंढड़ी ही जवान थी हाइड्री थी, पोइ वरी उनखे तव्हां कटियो। इन पोख मां तव्हां न समझो त हिकिड़ी शइ नंढी आहे, जवान थिए थी, पोड़ी थिए थी, वरी मौत थो अचे, ईअं गुम थी वई ॼण त वरी इते पोख हुई कोन। ॻाल्हि समझो क़ुरान शरीफ़ जी। त दोस्तो अल्लाह साईं इहे ॻाल्हियूं ॾेखारे तवजो ॾियारे थो
ऐं ॿुधाए थो त बाना मौत तुझे जी का ख़बर तोखे असां न ॾिनी आहे। मौत जी ख़बर, मौत जी ख़बर न मकान जी ख़बर न ज़मान जी ख़बर। घर में भी मौत अचे, बाजार में भी मौत अचे, मस्जिद में भी मौत अची सके तो मकान जी ख़बर। के दोस्त असां जा ओ मक्के शरीफ में वञी मुया, अज भी हिकिड़ी ख़बर आई से असां जो हमरा मक्के शरीफ मरी विया, हिते जनाज़ो पढ़ूंस, जनाज़ो ग़ाइबाना असां वटि न आहे। मतलब त के दोस्त ओडे मरन था, मकान जी ख़बर ना है। को हिते मरे, को पाकिस्तान में, को हिंदुस्तान में, कोई सौदो वठंदे मरे, कोई चोरी ते निकरे त मौत अचेस, को मस्जिद दे वने त मौत अचे। मकान जी भी खबर ना है त जमाने जो भी पतो। अब जमाने जी भी खबर कोने, ॾींहं जो भी अचे, रात जो भी अचे, हिन साल भी अचे, आईंदे साल भी घड़न खां भी पो अची सके तो पयो। रब तो फरमाए या मौत जी खबर मां लिकाए इन करे रखी आ जो न नबी के दियां थो न वली के थो दियां। कदें कदें कुछ आसार ॾेखारींदो आ, वलियन के निशान ॾेखारींदो आ, पर पक्की खबर न ॾींदो आ। इन करे जो सकुलत फिस समावाति वल अर्ज़, या मौत जी खबर वडी वजनी खबर आहे। मौत जी खबर वजन टिन किस्मन जो थींदो आहे। वजन गाल समझो था, हिकड़ो हिस्सी वजन हुंदो आहे। हिस्सी जी माना छा? ज़ाहिरी तरह हिकड़ो हमरा चंडरो हो, चोरी के डांद काहे वियो, ॾाढन मुड़सन जो डांद हो, ॾाढन मुड़सन वञी पकड़ियुस, पर डांद काथे लिकाए आयो। चो तो मारींदासीं, ही कंदासीं, हे कसम पियो खणे त खुदा जाने तो मां न कायो। जे खणदे कुरान तो न कायो। जे केड़ो कुरान हुन ॾिठो ही कोन, चोर बदमाश, वो केड़ो कुरान जे हिनन समझो जो हिन चंड ॾिठो ना है त हे कुरान शरीफ त किलो भी मस्त थींदो। ज़ाहिरी वजन हिन जो, हुनन जो हे चंडरो आ, हे कुरान हिन के न चऊं, हिकड़ो वडो पत्थर ॾेखारियोंस, एड़ो भला हेडो सारो, जे इहो कुरान थी खणी वेंदे, जे अदा तां जो डांद आहे, बाकी हे मुखां खण खां चढ़ियल। इनके चइबो आहे ज़ाहिरी वजन। अब छा चइबो आहे इनके? गाल समझो, इल्म जी गाल आहे। ज़ाहिरी वजन भी वजनी शय आहे। मवाली बटे गड्या, वडो हिकड़ो वलो हुजे, वर्रो, वो मथे रखण जे लाइ याली याली जा ॾाढा नारा हयां, पर खणी न सघिया। त हिकड़ो ॿिए खे चए पियो, साईं अली साईं दे नारे त खणे मारे से छे वला हुन मथे न थींदा, क्या मसला है? तो हुन चुस अंधा अली भी क्या करे, हे भी तो बली बली भला है, बली वजनी है। हाने ये इयो वजन हिस्सी आहे, माना ज़ाहिर में ॾिसे थो, खणी नथो सघे, इहो एॾो ॾुखियो कोन्हे, न खणे त न खणे, छॾे वेंदो। ॿियो वजन थींदो आहे अकली, अकल ते वजन अची वेंदो आहे। मसलन नौकरीअ जो असां इम्तिहान वरितोसीं, उन इम्तिहान में अहिड़ा ॾुखिया सुवाल विधासीं जो जेके भी दोस्त वेठा इम्तिहान जे जवाब लिखण जे लाइ, उन्हनि चयो असांजे दिमाग़ ते वजन पइजी वियो। साईं अहिड़ा सुवाल कई जो पघर अचनि पिया, बाक़ी सम्झ में सुवाल। हाणे इहो वजन छाजो आहे? दिमाग़ ते वजन हो, पन्ने में तो वजन, उन सुवाल वारे पन्ने में वजन तो कोन हो, वो तो खीसे में भी रखी सके पियो, पर उन पन्ने में जेके सुवाल लिखियल आहे वह एडा वडा हा, एडा वजनी हा, जो हमरा जा पघर निकरी विया, पर जवाब ॾेई बाहर निकरी जैसे वडा वजनी सवाल हा, असां को चढ़ियल। हाणे इहो वजन आहे अकल ते, छाते आहे? इहो अकली वजन आहे, अकल जे मथां वजन आहे। ऐं टियों वजन आहे नफ्सी, जंहिंजो क़ुरान ज़िक्र थो करे, सकुलत फिस समावाति वल अर्ज़,
जमीनो आसमान ते मौत जी खबर तमाम वडी खबर आहे। मौत जी खबर तमाम वडी खबर आहे बाबा। उन जो मिसाल किया नफ्स ते बार पवंदो आहे। कंहिं माण्हूअ खे ख़बर पए त तूं मरंदे, अबा तव्हां ॿुधा हूंदा कनि दोस्तनि मथां ॾिठा बि हुजनि त जन खे फांसी ईंदी आहे न, उनखे फांसी ताईं खणी ईंदा आहिनि, घुमी न सघंदो आहे। को माण्हू हुजे अहिड़ो दिलेर, न त घणो करे स्ट्रेचर ते उनखे खणी ईंदा। छाजे करे? जो उनखे पका मूंखे हाणे मारींदा त हुनजे रत साह सुकी वेंदो, रत छॾाए वेंदो। इहो छाजो बार आहे उनजे दिमाग़ ते? इहो नफ़्स ते एॾो बार अथसि जो हमरा सफ़ा सुकड़जी वियो। मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में हिकिड़े हमरा सादे चयो, साईं मूंखे बि कुझु ग़ैब जी ख़बरां पवनि, 2-3 ॾींहंनि में जो कुझु थियणो हुजे उहो मूंखे हाणे ख़बर पइजी वञे। मूसा अलैहिस्सलाम चयो, ग़ैब जूं ख़बरां न वठ, इहे फ़ाइदे में कोन, नुक़सान थींदुई। चए न साईं ख़ुदा खे मन, हे बि सादो माण्हू चिंबड़ी पियो। मूसा अलैहिस्सलाम रब खे चयो, साईं हिन खे कोई इस्म आज़म ॾसियो। हिन जे नफ़्स ते अहिड़ी ॻाल्हि खुली जो 3 ॾींहंनि में जो कुझु थियणो हूंदो हो हिन खे थोरी ख़बर अची वेंदी। हिकिड़े ॾींहुं ख़बर आयसि तुंहिंजी गॾह मरंदी। हे हमरा साधो यकदम गॾह काहे, चए त 3 ॾींहं मरंदी, अॼु ई थो विकिणी अचां। ज़ाल खे चई एॾो मज़ो थी पियो आहे, अहिड़ो इल्मु वठी आयो आहियां जो नुक़सान जो ज़रो ई कोन्हे। गॾह वञी विकिणी आयो। ॻाल्हि सम्झो था, ख़बर त पए। वयो विकिणी आयो, पैसा खणी आयो, सस्तो महांगो कढी आयो। महीने 1.5 खां पोइ वरी ख़बर पए तो वारी ॻऊं मरंदी। अब हे उनखे बि कढी ॿाहिरि विकिणी आयो। वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ ख़बर पए त तुंहिंजो उठ मरंदो, हिन उठ खे बि विकिणी छॾियो। महीने 4 खां पोइ ख़बर पए त तूं मरंदे। चौथे ॾींहुं तुंहिंजो मौत आहे। अची फाथो ज़ाल मानी अॻां रखे, चए तूं चए पियो त मां भलो इल्मु वठी आयो आहियां, छा थी वियो थी? अॻे त टपा खाईंदे वठी। जे मांखे तोबा है, जेको इल्मु मांखे उहो ओचितो मौत अचे हा त सुठो हो। हे 4 ॾींहं मां त ख़तम थी वियुसि। मानी छा, मांखे कुझु तहां ई नथियूं वणो। अब ॻाल्हि सम्झो था, मौत जी ख़बर ॾुखी आहे। कंहिं पंहिंजे क़ौम जे वॾे जी ख़बर पवंदी आहे, ॾाढो परेशान थो। ज़ाल चयुसि आख़िर कयूं छा असां हाणे? चए मूसा अलैहिस्सलाम ॾे खणी हलो, घुमी नथो सघे, साहु छॾाए वियुसि। अलाह जो नबी आहे, उहो जान छॾाए हिनखे मूसा अलैहिस्सलाम ॾे खणी आया। ॻाल्हि सम्झो। मूसा अलैहिस्सलाम चयो चंद्रा तोखे सम्झायुमि त इहो ख़बरां न वठंदो कर, इहे तमामु ख़तरनाक शयूं आहिनि। हाणे ॾे ख़बर, चएसि मां ग़लती कई, तौबा कई अथमि, पर हाणे महिरबानी करे 2-3 ॾींहं मूंखे मोहलत वठी ॾियो, नंढड़ा बच्चा। मूसा अलैहिस्सलाम रब साईं खे चयो, साईं छॾियोसि। रब साईं चयो त मां त हिन सां महिरबानी कंदो आहियां, मां पंहिंजे ॿाननि सभिनी सां कॾहिं तकलीफ़ूं विझी इन्हनि ते वॾी तकलीफ़ हटाए छॾींदो आहियां काफ़ी ज़माने ताईं। मां चाहियां पियो त हिन जी गॾह मरे, हिन खे 2-3 साल छॾियूं, पर हिन घर में उनखे मौत करण न ॾिनो। मां चाहियां पियो त हिन जो ॻऊं मरे, पर हिन खे 2-3 साल मोहलत मिले, पर हिन चंड्रे उहो बि न छॾियो। वरी चाहियुमि त उठ मरेसि, 2-3 साल हिन खे छॾियऊं, पर हिन उहो बि न कयो। मां त महिरबान रब आहियां, पर हाणे इन जो टाइम पूरो थी वियो आहे, हाणे कुझु न थिए। इतां तव्हां छा सम्झो था त मौत जी ख़बर अॻ में अची वञे त वज़नी आहे। हिकिड़े माण्हूअ जो मौत बि तमामु वॾो वज़नी आहे। हिकिड़े माण्हूअ जो मौत बि पूरे घर खे रुआरींदो आहे न, एॾो वज़नी त आहे न। पर क़ौम जो वॾो सब सां मदद करण वारो जेकॾहिं अल्लाह पनाह ॾे दुनिया खां हलियो वञे त इहो सॼी क़ौम ते
हुजूर सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौत जे वक्त में तव्हां खे ख़बर ना है असांजो मौत ऐं नबीअ जो मौत हालांकि वॾो फ़र्क़ु आहे। जे मौली साहब ॿुधाए पियो त असां नबीअ में फ़र्क़ु आहे, ज़िंदगीअ में फ़र्क़ु आहे न, ईअं मौत में भी आम माण्हू ऐं नबीअ जी ज़िंदगीअ में वॾो फ़र्क़ु आहे। ॻाल्हि सम्झो था कीअं फ़र्क़ु आहे? मां तव्हांखे सम्झायां। बाबा मोमबत्ती ॿरंदी आहे न, उनखे फूको ॾियो त विसमी वेंदी। इहो आहे असांजो मौत। तव्हां ॿरो था पिया अंदरि का शइ तव्हांजी लाइट ॿरे थी पई, उनखे फूको ॾे विसमाए छॾियो, मथों बटन उहो ऑफ करे छॾियो, हमरा हिते ख़तम। हे त थियो आम मौत। नबीअ जो मौत ईअं न आहे। नबीअ जो मौत ईअं आहे माण्हुनि खां उनखे ढकियो वेंदो आहे। अंदरां मोमबत्ती ॿरंदी आहे, मथों जीअं हिते मोमबत्ती ॿरे पई उनजे मथों तव्हां बाल्टी रखी छॾी, ॿाहिरि उनजी रोशनी त नथी नज़र अचे पर अंदरि उहा ॿरे पई। इनखे चइबो आहे नबूवत जो मौत। हुज़ूर फरमायो अल अंबिया अहयाउन फी कुबूरिहिम, नबी पंहिंजे कब्रनि में ज़िंदा आहिनि, युसल्लून नमाज़ भी पढ़नि, माना अंदरि ज़िंदा हूंदा आहिनि, मथों थोरो ढक ॾिबो आहे जो हिनखे ओॾे पहुचाइणो पवंदो आहे। ॻाल्हि सम्झो था न, एतिरो थोरो फ़र्क़ु आहे। त इहा ॻाल्हि क़ुरान शरीफ़ बयान थो फरमाए तभी बुरको मटाइण भी मौत आहे। इन करे हुजूर खे तो चवे इन्नक मय्यतून व इन्नहुम मय्यतून। वाव सां आणे थो, ईअं नथो चवे इन्नक व इन्नहुम मय्यतून, तूं ऐं इहे मरण वारा, ईअं नथो चवे। साईं तुंहिंजो मौत जुदा, हुननि जो मौत जुदा। वाव मुग़ायरत खे घुरंदी आहे। सोना तुंहिंजी ज़िंदगी जीअं शान वारी ही, तीअं तुंहिंजो मौत भी शान वारो आहे, हिननि जहिड़ो न आहे। पर पोइ भी मौत वज़नी आहे। तव्हां ख़बर आहे हज़रत उमर बेहोश थी वियो, तलवार खणी जॾहिं होश में आयो, तलवार खणी चए त जेको चवंदो हुजूर जन बुरको मटाए वियो मां उनजी सिर लाहींदुसि। हुजूर ॼाण उथिया नमाज़ पढ़ाईंदा। हज़रत उमर पियो फिरे, हज़रत उस्मान गनी हुजूर जे बुरके मटाइण ते 6 महीना घर मां न निकितो। 6 महीना होश ख़त्म थी वियो। केतिरा सहाबी पाकारींदा ईअं जंगलनि में हलिया विया त अॼु ताईं ख़बर न पई त काॾों जा काॾे विया। हज़रत अब्दुल्ला यो नबी साईं जो प्यारो सहाबी आहे, जंहिं आज़ान पहिरियों पहिरियों हुजूर जन मशवरो कयो त बा निमाज़ ते माण्हुनि खे कीअं सॾु कयूं। कंहिं चयो बाहि ॿारिजे, कंहिं चयो घंट वॼाइजे। असां मुख़्तलिफ़ मशवरा हलिया, हदीस बुखारी मुस्लिम में बीठी आहे, पर कोई मशवरो तय न थियो। हुजूर फरमा मूंखे इहे सभु शयूं नथियूं वणनि। उथी विया रात जो। अब्दुल्ला इन अब्दुल्ला साहबीअ खे निंड में फरिश्ते चयो त हीअं सॾु कंदा कयो। अल्लाहु अकबर अल्लाह। सुबुह जे अची हुजूर खे चयईं सही मां हीअं ॾिठो आहे। हुजूर फरमा मूंखे बि यादि अची वियो आहे जो मां मेराज ते इहो ई सॾु ॿुधो हो। चइबो त नबीअ खे विसारो बि थींदो आहे। क़ुरान शरीफ़ में भी अल्लाह लिखियो आहे इज़ा नसीत, ऐं सोना जॾहिं तोखे विसरी वञे पोइ यादि अचे त मुंहिंजो ज़िक्र कंदो कर। अब ॻाल्हि सम्झो था, थोरो तवजो कयो यार। त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॻाल्हि विसरी वई, वरी जॾहिं अब्दुल्ला अची ॿुधायो त हुजूर खे यादि अची वई। यादि अची वई त हमेशा जे लाइ या आज़ान मुतयन थी वई त आईंदा असां निमाज़नि में ईअं आवाज़ लॻाईंदासीं, आज़ान ॾींदासीं, अल्लाह जी वॾाई ॿुधाईंदासीं। उन में सॼी तौहीद, सॼो ईमान जो ज़िक्र अचे थो आज़ान में, जीअं माण्हुनि जो ईमान बि ताज़ो थींदो रहे, माण्हुनि जो ईमान बि। अब ॻाल्हि सम्झो था त इहो अब्दुल्ला मुस्तजाब दावत हो। हथ खणंदो दुआ कबूल। के माण्हू अहिड़ा थींदा आहिनि जो हथ मथे कनि त दुआ कबूल। इहो उन्हनि माण्हुनि मां हर जो मुठो वठी बीठो। उनखे ख़बर पई त हुजूर जन बुरको मटाए विया। इहा जो ख़बर पयनि त हथ जो मुठो छॾे न,
हर जो मुठो छॾे मथे मुंह करे चई अल्लाह अखियूं त ॾिनियूं हई नबीअ जी ज़ियारत जे लाइ सोहणो घुराए वतो थी त मूंखे अखियूं नथियूं खपनि ईअं चई त सफ़ा नाबीनो थी वियो उन्ही माल दुआ क़बूल थी घर ताईं पहुची न पियो सघे ॿिया माण्हू वठी आयसि त माना मौत जी ख़बर छा आहे इन करे अलाह लिकाए रखिया ओचितो आणी दुम वलीअ खे बि नथो ॿुधायां छो त वली मूंखे प्यारा आहिनि इन्हनि प्यारनि खे बि मां अॻवाट परेशान कयां ईअं आसार महसूस कंदा आहिनि खणी वली बाक़ी यकीनी ख़बर न हूंदनि त वाकई असांजो मौत आहे यकीनी ख़बर रब साईं तो फरमाए असां इन करे लिकाए रखी आहे तव्हांजो वलीअ जे दिमाग़ ते अॻवाट परेशानी न चढ़े छो त इहा ख़बर तमामु ॻाल्हि सम्झो था न मौत हिकिड़ो माण्हूअ जो ॿियो आहे सॼी काइनात जो मौत छाजो मौत सॼी काइनात जे मौत खे क़यामत चइबो इहा ॻाल्हि रब से इन पहिरें मौत जो ज़िक्र करे पोइ क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला इहा ॻाल्हि आंदी आहे यसअलूनका अनिस्साअ अय्यान मुरसाहा ऐं सोना तोखां पुछनि था पिया त क़यामत कॾहिं अची पख खोड़ींदी उहा घड़ी कॾहिं खोड़ंदी मुरसाहा जी माना उहा थवे जेका नूह अलैहिस्सलाम जे जुमले में थवे बिस्मिल्लाहि मजरेहा व मुरसाहा मुरसाहा न माना छा आहे अल्लाह जे नाले सां हले थो बेड़ो ऐं बीहे थो बेड़ो मुरसाहा जी माना भी हिते भी उहा ई आहे त ही दुनिया जो बेड़ो कॾहिं लंगर अंदाज थींदो बिहजी वेंदी ही दुनिया वो कहिड़ी घड़ी आहे सोना तोखां पुछनि था पिया कुल इन्नमा इल्मुहा इंद रब्बी चओ इन्हनि खे त क़यामत जो इल्म अल्लाह वटा इहो असां नबियनि खे बि न फरिश्तनि खे बि न छो त सॼे काइनात जो मौत आहे ऐं मुंहिंजी उम्मत ख़त्म थींदी अब नबीअ खे त हिकिड़ो उम्मती मरे त बि ॾुख थींदो सॼी उम्मत जो मरे त ॾुख न थींदो त रब साईं तो फरमाए इहा ख़बर नबीअ खे बि इन करे नथो ॾियां जो सकुलत फिस समावाति वल अर्ज़ या वॾी ख़बर आहे आसमान और ज़मीन ते वज़नी बनी पई आहे कहिड़ी माल बि इहा ॻाल्हि थी सघे थी पई नबियनि खे बि नथो ॿुधाए मतां वज़नी ख़बर जे करे परेशान न थिए नबियनि खे परेशान करण अलाह से नथो चाहे हुजूर जन फरमाओ आखिरी वक्त में पान करीम जन फरमाओ साहबा किराम के साहबियो कंहिंजी शिकायत मूंखे न ॾींदा कयो मां दुनिया मां चाहियां थो त तव्हांजे दिल मुंहिंजी साफ़ हुजे कंहिंजे तरफ़ां मुंहिंजी दिल ख़राब तांजो मां गुनाहगारनि जी सभिनी जी सिफारिश उते कंदुसि मुंहिंजी दिल कंहिंजे तरफ़ां ख़राब न कयो छो त तव्हांजी जेकी ख़बरां मां ॾींदियूं आहिनि मूं ते असरु कंदियूं आहिनि हरूभरू मां उन माण्हूअ जे लाइ कुछ ॿियो महसूस कयां इन करे इहे ख़बरूं बि मूं ॾे न खणी अचो एतिरो वज़न बि हुज़ूर जन बर्दाश्त नथा कनि त क़यामत जो इल्मु ॾियनि त इहो त वॾो इल्मु आहे जो हुज़ूर जी तबियत बिगड़ी वञे इन करे अलाह तो फरमाए इहो वज़नी इल्मु असां नबीअ खे इन करे हुज़ूर खे चयईं त तूं ऐलान कर बस आख़िरी ॻाल्हि ॿुधो हुज़ूर जी ख़िदमत में हिकिड़ो शख़्स आयो बुखारी शरीफ़ जे अंदर आहे पुछण लॻो अल्लाह जा रसूल मत साअत या रसूल अल्लाह क़यामत कॾहिं थींदी हुज़ूर जन सुवाल खे घुमाए विया ईअं न चवंदो फलाणी तारीख़ थींदी फलाणी घड़ी थींदी न फरमाऊं मा आदत लहा तो उन क़यामत जी तयारी छा कई आहे उन क़यामत जी त हे साहब बि सियाणो हिन चयो मां ॿी कुझु न तयारी कई आहे हिकिड़ी ॻाल्हि आहे साईं मूंखे अल्लाह अल्लाह जे रसूल ऐं नेकनि ऐं सालिहनि सां मोहबत आहे हुज़ूर फरमायो या वॾी तयारी आहे अल मरउ मा मन अहब क़यामत जे ॾींहुं इंसान उन्हनि सां गॾु हूंदो जंहिंसां उनजी मोहबत आहे जंहिंसां उनजी हुज़ूर जन फरमायो पुट क़यामत ज़रूर थींदी ऐं हिकिड़ी ॻाल्हि सम्झायां थो तव्हांखे हुज़ूर जन फरमायो उहा कहिड़ी ॻाल्हि अब नंढड़ो छोकिरो हूंदो आहे त उन में उमेद हूंदी आहे जवान थींदो छा थींदो
माना जवान थियण जी उम्मीद हूंदी आहे दादा हिन जी मुराद ॾिसंदासीं शादी ॾिसंदा वरी जॾहिं वॾो थी वेंदो आहे त पोइ उम्मीद हूंदी आहे त हे पोड़ो बि थींदो ऐं पोड़ो थी वियो त पोइ छाजी उम्मीद आहे ज़ोर सां पोइ त मौत जी आहे ॻाल्हि सम्झो था न पोइ इहा ॻाल्हि बि हुज़ूर जन पाण फरमायो आहे फरमाओ मां आख़िर में आयो आहियां मुंहिंजी उम्मत खे आख़िर में रखियो वियो नहनु साबिकून अल आखिरून असां आख़िर में इन करे आयासीं जीअं कब्रनि में मुंहिंजी उम्मत घणी देर न रहे आदम जी उम्मत हज़ारें साल कब्र में नूह जी उम्मत हज़ारें साल कब्र में हज़रत इब्राहिम जी उम्मत हज़ारें साल कब्र में हुज़ूर फरमाओ मुंहिंजी उम्मत आख़िर में इन करे रखी वई जो मुंहिंजी उम्मत घणी देर कब्र में भी न रहे ऐं मथां मथां ज़मीन में हुजे जीअं पहिरियों उथण वारा क़यामत जे ॾींहुं मुंहिंजा उम्मती हूंदा उन जो मिसाल उलमा ॾिनो आहे जीअं पेटी हूंदी आहे न बाबा पेटी हूंदी आहे न उन पेटीअ में हिकिड़ो वॻो रखिबो आहे वरी उन जे मथां ॿियो वॻो वरी टियों वॻो वरी चौथों वॻो जेको आख़िर में वॻो रखिबो जॾहिं कढंदासीं त पहिरियों उहो निकिरंदो जेको आख़िर में रखियो जेको आख़िर में रखियो वियो हाणे उहो पहिरियों निकिरंदो हुज़ूर फरमायो ॿियनि जूं उम्मतूं ज़मीन में हेठि पयूं आहिनि मुंहिंजी उम्मत सभ खां मथां मथां हूंदी इन करे पहिरियों पहिरियों उथंदी सभिनी उम्मतन खां अॻु में ॿियूं उम्मतूं जॾहिं उथन हिसाब ॾियनि मां पंहिंजी उम्मत जो तकड़ो हिसाब वठाए पहिरियों जन्नत में वठी वञण वारो मां मोहम्मद हुज़ूर जन वठी वेंदा आख़िर में आया फरमाओ इतां तां समझो त मां सॼी दुनिया जे पोड़प जी हालत में आयो आहियां जॾहिं दुनिया अची पोड़ी थी आहे त नंढी हूंदो आहे त माण्हू जवानीअ जी उम्मीद कंदो आहे जवान हूंदो आहे त पोड़प जी उम्मीद कंदो आहे जॾहिं पोड़ो थींदो आहे त माण्हू हज़रत उमर जे दौर में हिकिड़ो शख़्स पंहिंजी माउ खे हज़ारनि मैलनि मां कांबे में खणी आयो हज कराई माउ खे हज कराई हज़ारे मैल करे वीचारो पंध पुठीअ ते खणी हज कराए तवाफ कराए सफ़ा मरवा दौड़ाए सके चवा मिना अरफात में घुमाए हज़रत उमर के चईंसि मां पंहिंजे माउ जो हक़ अदा कयो मां जो हक़ अदा कयो मां एॾो हज़ारे मैल हिन खे कांबे में खणी कांबो सम्झो था कांबे में खणी आयो आहियां सही हिन खे मां एॾी ख़िदमत कई आहे हज़रत उमर चयो न चईंसि छो अबू अम्मा भी एडी खिदमत न कंदा जेतरी मां कई आहे कांबे में खणी मां हज करायो आहे त हज़रत उमर चयो उन्हनि तोखे पालियो हो इन नियत सां त वॾो थींदो जीअरो रहंदो तूं पाले थो उनखे तूं खिदमत करे थो त मोकिलाइण वारा आहिनि कुझु करे वठां तो जी नियत बि आहे हुन जी नियत जी नियत हूंदी आहे त वॾा थींदा जीअरा रहंदा ऐं ॿार खिदमत कंदो आहे अबे जी अलाए केतिरी उमिरि आहे खिदमत करे वठां त मरंदो न त तूं मौत जे फिक्र सां तो खिदमत करें अब ॻाल्हि सम्झो था त हुज़ूर जन फरमायो असां आख़िर में आया आहियूं ईअं सम्झो त दुनिया पोड़ी थी चुकी आहे पोड़प खां पोइ मौत जो ई फिक्र हूंदो आहे इन करे समझी वठो त बस दुनिया में देर न थींदी मिनट में मौत ईंदो मौत आलमी मौत जो नालो क़यामत हिकड़ी जाते माना फरिश्ता भी मरंदा मलकल मौत भी मरंदो जिब्रील भी मरंदो इसराफील भी मरंदो सब मरंदा इने जो नालो क़यामत इन वडे मौत जो नालो जंहिंमें सब मरंदा इन वडे मौत जो नालो क़यामत आहे त फरमाओ इन क़यामत जी ख़बर वडी ख़बर आहे इन करे असां खे न ॾिनी वई आहे उन जी तयारीअ में लगा रहो ऐं तयारी भी हुजूर जन ॿुधाई त नेकन ऐं सालिहन जी जमात में हुजो नेकन ऐं सालिहन जी अब माण्हू बाग ठाराईंदो आहे वॾा माण्हू पंहिंजे घरनि में उताकनि में सुठा बाग रखंदा भला बाग में जेकॾहिं
शौकीन मुर्स जे बाग में कंडेरो जाए तो उनके बर्दाश्त कंदो छा कंदो अब कढंदो जो पाणो कढा भणा हे छा जाए जंग जी शया हां कंडेरे जो केड़ो फायदो बाग गाल समझो था न पर जेकने ये ही कंडा गुलाब जे बूटे में लगल हुजन त पैसन सा वठी इंदो पैसन सा बाग में बस इो अल्लामा जलालुद्दीन तो फरमाए रूमी रहमतुल्लाह अलैह तो दोस्तों जेके कंडा गुलन जी छांव में रहन चाहन था प्या ये बाग में गड हलंदा ये बाग में चे तो तू असा जे कने कंडा भी हुजाऊं पर सालेहन गुलन आलमन बुजुर्गन जे ताबे थी अंदर गड रहंदा से त जाथे ये गुल हुंदा उते तू असा जेड़ा कंडा भी जन्नत हलिया अब गाल समझो न हां इयो मसलो थवे हुजूर जन फरमाओ है कि या तैयारी कयो बियो मुझे सोने फरमाओ त नमाज न छड़जो आखिरी वसियत हुजूर जी है छा न छड़जो जोर सा नमाज न छड़जो छो जेदा भी गुनाहगार हुजो तवा नमाज में नमाज पढ़ंदा रहंदो त तहां जे वुजुआ वाला उज़वा चमकंदा उते मां पंजन के सुञाणे रब मुंहिंजे लाए उम्मतन जी निशानी इहा रखिया हजारे उम्मतियूं हुंदियूं ते पर मां पंहिंजे उम्मतन के इन नमूने सुञाणंदुसि त नमाज जे करे उज़वा चमकंदन भल गुनाहगार हुंदा मां हथन खां वठी जन्नत हलाईंदो दोस्तों क़यामत जरूर थींदी उन जो इल्म कह वटा न नबी के दिनई न वली के छो न दिनई जो इहो उन्हन जे दिमाग ते वजनिया वजन अलाह से पांजे प्यारन ते रखण इन जे करे उन्हन के इता इहो भी समझी वठो त गैब जो इल्म कह वटा सब शय जे गैब बाकी जेको अलाह चाहिंदो वो तो बुधाइंदो अब जन्नत गैबा अजय जहन्नम गैबा तवा दिठो अजय कब्र जी जिंदगी दिठी आ तवा वा गैबा जन्नत ऐसे अल्लाह दिठो आ तवा फरिश्ता दिठा है ये गैब है चे तो पयो युमिनून बिल गैब हिकड़ो गैब त उहा जो सजो नबी के बुधायो थस जी शरीयत गैब हुई शरीयत नमाज पढ़ने जो तरीको असा इंदो नबी बुधायो यो गैब हो समझे रोजे रखण जो तरीको असा नहीं दो गैब हो शरीयत जो सारो इल्म गैब हो असा के खबर न हुई नबी जे जरिए यो गैब बुधायो वियो बाकी कुल्ली गैब जो का शय नबी के सब कुछ बुधाए जेतरो अल्लाह जो इल्म तेतरो नबी जो पोहे शिरक थी वेंदो इन करे चे तो पियो त कुछ इल्म अल्लाह से पाण वट रखया हन उनमा क़यामत जो इल्म भी आहे जो इहो मां पांजे प्यारन के दई परेशान करण न थो चाहे दुआ क्यों अल्लाह असांजी हाज़िरी कबूल फरमाए रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बि इग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन अल्लाहुम्मा नस्अलुकल हुदा व तुक़ा वल अफ़ाफ़ वल ग़िना नस्अलुका इल्मन नाफ़िअन क़ल्बन ख़ाशिअन रिज़्क़न वासिअन बिरहमतिका या